हेलो गाइस, राधा किचन चैनल पे आप सबका स्वागत है। और आज हम बना रहे हैं सिंधी रेसिपी, जो असां सिंधियुनि जो त्योहार आहे। सिंधी डिश कोकियूं, मिठियूं कोकियूं ऐं चेरियूं कोकियूं। त अॼु असां उन्हनि जी तयारी था कयूं। त असां इहे मिठी कोकी था पचायूं। असां इहे थधो मञींदा आहियूं, यानी कि असां अॼु पचाईंदासीं, सुभाणे थधो कंदासीं। त असां उन जी तयारी था कयूं। त ही मां खंडु रखी आहे, हिकु कटोरी खंड जी विधी आहे, अधु कटोरी पाणी। ये खंड सुठे सां ॻरी वेंदी, यानी कि बिल्कुलु पाणीअ सां मिली वेंदी आहे। जीअं खंड पाणी गॾिजी वेंदी, त असांखे खंड ईअं ॻारणी आहे। पोइ हिन सां असांखे थधो थी वञे त पोइ असांखे अटो ॻोहिणो आहे। त गाइस, हीअ खंड ॻरी वई आहे। ये ॾिसो, पाणी चाशनी वांगुरु ठही वियो आहे, सॼो तयारु। हाणे इहो असां रखंदासीं थधो थियण लाइ। खंड जो पाणी थधो थी वियो आहे, बिल्कुलु थधो थी वियो आहे। तंहिंखां असां अटो कोकियुनि जो मिठियुनि जो तयारु कयूं। त हिन में मां 2 कटोरा अटे जा विझां थी। 1 कटोरो, हे 2 कटोरा, अधु चमचो खसखस, इलायची पाउडर ऐं मोइण लाइ 1/2 कटोरी तेल। हाणे असां इन खे मिक्स था कयूं। हाणे असां थोरो थोरो करे पाणी विझी खंड वारो असां इन जो अटो ॻोहे तयारु कंदासीं। गाइस, मिठियुनि कोकियुनि जो बि अटो ॻोहे तयारु थी वियो आहे। असां खंड सां ॻोहियो आहे। खंड जो पाणी ठाहे करे तव्हां चाहे त हिनखे ॻुड़ सां बि पचाए था सघो मिठियूं कोकियूं। हिनखे बि असां ढके था रखूं 10 मिंटनि लाइ, रेस्ट थियण लाइ। हिनखे बि रखे 10 मिंट असांखे थी विया अटे खे। हाणे हिन जो बि असां हिकु ईअं पोर्शन खणंदासीं। इन जी बि असां कोकी वेलींदासीं। त हलो हाणे वेले तयारु कयूं। मिठी कोकी तो भी गरम थी विया। इनखे भी ईअं ई ॿिन्ही तरफ़ तेल हणो। असां इन कोकीअ खे ईअं करे असां चीर बि ॾेई था सघूं। गाइस, ये कोकी हिकु पची तयारु थी वई आहे, मिठी कोकी। हाणे असां ॿी विधी आहे। कोकी पचण में थोरो टाइम लॻंदो आहे, छो त असां सिम ते पचाईंदा आहियूं, इन करे टाइम लॻंदो आहे। त इहे हिकु कोकी तयारु थी वई आहे मिठी। असां सुबुह जो इन्हनि खे इहे थधियूं थियनि खाईंदासीं, न्याणीअ खे ॾींदासीं। यानी कि चेरी कोकी पचाइण लाइ सामान खयों आहे। 1 कटोरी बेसण ऐं 1/2 कटोरी कणिक जो अटो।
ये ॿई मिक्स कंदमि, 2 प्याज, हरी मिर्च, धनिया, बाक़ी मथियो सामान मां ॾेखारियां थी छा छा विझणो आहे। इहो चेरी कोकीअ लाइ सामान आहे। हीअ मां थाल खयों आहे अटे ॻोहिण लाइ, त हीअ बेसण जी कटोरी विधी आहे ऐं हीअ कणिक जो अटो, ॿई मिक्स कया आहिनि। फ्रेश धनिया, प्याज, हरी मिर्च, ये वाइट तिर, ये खसखस, ये स्वाद अनुसार नमक, ॻाढ़ो मिर्च, चिली फ्लेक्स, हल्दी, ये जीरो। इन खां पोइ असां विझंदासीं तेल। त हीअ असां चेरी कोकी था पचायूं, इन करे असां तेल जो इस्तेमालु कंदासीं। त हिन में मां नंढड़ा 4 चमचा तेल जा विधा आहिनि। सॼे सामान खे पहिरियों असां अटे खे मिक्स कंदासीं। गाइस, हीअ अटो कोकियुनि जो तयारु थी वियो आहे ॻोहे करे। हाणे असां हिनखे 10 मिंटनि लाइ रखूं था ढके करे, पोइ हिन जी कोकी ठाहींदासीं। कोकी ठाहिण जी असां तयारी कयूं था। त मां तओ रखियो आहे ऐं गैस ॿारे, त अचो साईं, अचो कोकी वेलियूं। हाणे तयारी कयूं था। कोकीअ खे विझंदासीं चकले तां खणी। पची वई आहे, त असां हिनखे हाणे थोरो तेल ॼाणंदासीं। गाइस, कलर ॾिसो कोकीअ जो कीअं आयो आहे, ऐं ॾाढी बुरकणी ऐं सुठी बि बीठी आहे। सभु कोकियूं असांखे ईअं ई पचाइणियूं आहिनि। त गाइस, हे ॾिसो, 2 कोकियूं सयूं पची वियूं आहिनि। सभु कोकियूं असांखे ईअं ई पचाइणियूं आहिनि। त गाइस, हे चेरी कोकियूं सभु ठही तयारु थी वियूं आहिनि। त तव्हां बि ज़रूरु ईअं ई कोकियूं पचाइजो, ॾाढी सुठियूं पचंदव। हेलो गाइस, सभिनि खे नंढी थधिड़ीअ जूं लख लख वाधायूं हुजनि।